नवीन प्रोग्राम लाड़काणो ब्यूरो टाइम में हाज़िर आहियूं। अॼु असांजो महिमान कमिश्नर लाड़काणो डॉक्टर सईद अहमद मंगनेजो साहब आहे। असां साणसि ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं कमिश्नर साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। शिकारपुर खां पाण शुरूआत कयूं था। इहो जेको शिकारपुर वाक़ियो थियो, इन में तव्हां इन टच हुआ, सभु शयूं ॾिठियूं। हिकु त इन हवाले सां असांखे ॿुधायो त उन में जेको केस जी जांच हले पई, उन में का पेशरफ़ थी आहे या अहिड़नि वाक़िअनि खे हिननि इलाइक़नि में जॾहिं इहे रूनमा थियनि था, असांजे अहिड़नि पुरमनि जेके ज़िला आहिनि या शहर आहिनि, त छा था सम्झो इन क़िस्म जेके वाक़िआ आहिनि हिन असांजे एरियाज़ में, त हाणे जेको आहे सो इन्हनि खां कीअं बची सघिजे थो ऐं इन्हनि वाक़िअनि खे जेको आहे सो कीअं रोके सघिजे थो? महिरबानी ज़फ़र साहब। जेसिताईं शिकारपुर वाक़े जो तालुक़ु आहे त हीउ हिकिड़ो तमामु अफ़सोसनाक वाक़ियो हो, जंहिंमें तमामु घणो जानी नुक़सान बि थियो ऐं हिकिड़ो वॾो दहशतगर्दी जो वाक़ियो हुयो। ऐं जेसिताईं हिन केस जी तफ़्तीश जी प्रोग्रेस जी तालुक़ु आहे त सिंध गवर्नमेंट जूं 4 मुख़्तलिफ़ टीम्स जेके आहिनि से मुख़्तलिफ़ एंगल्स सां हिन केस ते कमु कनि पियूं। उनमें इंटेलिजेंस नेटवर्क खे सां रिलेटेड हिकिड़ी टीम आहे जेका उन पासे ॾिसे थी। ॿिए ओवरऑल जीअं दहशतगर्दी जा केस इन्वेस्टिगेट थींदा आहिनि, CID वारा, हिकिड़ी IG जी टीम आहे, हिकिड़ी DI जी टीम आहे। 4 मुख़्तलिफ़ टीमूं आहिनि, मुख़्तलिफ़ नमूने सां कमु कनि थियूं। यकीनन प्रोग्रेस हुन में आहे, पर यकीनन जेसिताईं बिल्कुलु ही केस जी इन्वेस्टिगेशन पंहिंजे मंतिक़ी अंजाम ते नथी पहुचे पई, यानी जो फाइनल आउटकम नथो अचे, तेसिताईं थोरो शेयर करणु एजेंसीज़ जो हुन जे केस जे हवाले सां थोरो मुश्किल आहे। पर यकीनन असां उम्मीद अफ़ज़ा आहियूं ऐं असांखे पक आहे त इंशाल्लाह जेॾो वॾो ही क्राइम आहे, यकीनन थोरो टाइम लॻंदो, पर ही केस इंशाल्लाह डिटेक्ट थींदो ऐं जेके माण्हुनि या दहशतगर्दी कई आहे या उनजे पुठियों पुष्टपनाईअ में हुया या कंहिं जेके फैसिलिटेटर थी सघनि था असांजे कंहिं हिन इलाइक़े जा माण्हू, यकीनन उन्हनि ते ई मज़बूतीअ सां माण्हू गिरफ़्तार बि थिया इन केस में। जी उहे आहिनि, उन्हनि ते बि इन्वेस्टिगेशन हले पई ऐं गिरफ़्त ईंदी ऐं इंशाल्लाह ही केस जेको आहे सो पंहिंजे फाइनल मंतक़ी अंजाम ते पहुचंदो। जी अच्छा डॉक्टर साहब, जेको मां ज़िक्र पियो कयो त हीअ कराची हैदराबाद में चलो हिन क़िस्म जा वाक़िआ थींदा रहिया आहिनि, वॾा शहर, पर हीअ जेके असांजा नंढा शहर आहिनि सिंध जा ऐं पुरमन तारीख़ी हिकिड़ा शहर आहिनि जिन जी ख़ासि हिकिड़ी अहमियत आहे, उते जेका आहे हिन क़िस्म जी दहशतगर्दी, उनखे तव्हां कीअं डिफाइन कंदा? ॾिसो, हिन वक़्तु असांजो सॼो मुल्क दहशतगर्दी जी लपेट में आहे। सो को बि जेको इलाइक़ो उन खां आइसोलेट नथो रही सघे। यकीनन जॾहिं नार्दरन साइड ॾे असांजे KPK साइड ॾे ऑपरेशन शुरू थियो आहे या फाटा एरियाज़ में थियो आहे, त उतां माण्हू यकीनन उन्हनि पंहिंजी सेफ्टी जे लाइ या पाण खे महफ़ूज़ रखण जे लाइ उहे मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾांहुं उन्हनि मूव कयो आहे। त को बि ईअं नथो चई सघिजे त का बि एरिया उन्हनि खां बचियल हूंदी। ज़रूरत इन शइ जी आहे त असां मैक्सिमम प्रिवेंशन कयूं ऐं जेको आहे सो इन क़िस्म जा केस जॾहिं थियनि था उनखे प्रॉपर डिटेक्ट कयूं ताकी उनजो नेटवर्क टोड़िजे। ऐं छाकाणि त हिन क़िस्म जो जेको हीनियस क्राइम आहे, इहो को आइसोलेशन में न थींदो आहे। यकीनन हुनजो हिकिड़ो वॾो मरबूत हुननि जो टेररिस्ट जो हूंदो आहे, निज़ाम हूंदो आहे, ऑर्गेनाइज़ नमूने सां क्राइम हूंदो आहे। सो उन ताईं पहुचण जी ज़रूरत आहे। बाक़ी इहो आहे त को बि इलाइक़ो, चाहे उहो शिकारपुर हुजे या सखर हुजे या कराची हुजे, यकीनन उहे बि इन कोशिशि में हूंदा जेके टेररिस्ट अहिड़ी जॻह ॻोल्हिजे, अहिड़ी जॻह ते हिट कजे जेका हुननि खे थोरो जिते एक्सेस मिली सघे थी। सो उहो एक्सेस वारी जॻह यकीनन ॻोल्हींदा हूंदा, पोइ उहा काई बि थी सघे थी पर पूरे मुल्क में। पहिरियों तव्हां ॾिठो त महदूद हुया इहे बलूचिस्तान ऐं KPK ते, पर बाद में पंजाब ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इन क़िस्म जूं सरगर्मियूं हिननि जूं नज़र आयूं। अच्छा डॉक्टर साहब, इन खां अॻु में बि जेके आहिनि इहे इन क़िस्म जा दहशतगर्दी जा वाक़िआ जेके आहिनि जैकाबाद में या ख़ुदि शिकारपुर में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे सो अॻु में बि इहे रिपोर्ट थिया आहिनि इहे वाक़िआ, जंहिंमें साईं हुसैन शाह बुखारी ते जेको आहे सो कंबर वारे ते हमिलो थियो, या उन सां गॾु जेको आहे सो हाणे कल्ह जो जेको आहे ट्रेन जी जेका पटड़ी ट्रेन ते जेको आहे सो उन थियो आहे इन क़िस्म जो दहशतगर्दी जो वाक़ियो। त इहे जेके वाक़िआ आहिनि, माना इहे कहिड़ी हाणे निशानदेही था कनि पिया त इहे दहशतगर्द जेके आहिनि असांजे हिननि शहरनि इलाइक़नि ऐं ॻोठनि ताईं पहुची विया आहिनि? निशानदेही त वाज़े आहे त टेररिस्ट जेको आहे सो पंहिंजे इन तलाश में आहे त हू जॾहिं हुननि ते एक्शन पूरे मुल्क में शुरू थियो आहे त हू जेको आहे सो जवाबी हरकतूं इन क़िस्म जूं कंदा। उहे हरकतूं तव्हांखे नज़र अचनि पियूं। कल्ह जे शिकारपुर में थियो त हुन खां पोइ तव्हां कल्ह ॾिठो वरी पेशावर में थियो आहे। सो ही उन्हनि जॻहनि ते रिएक्ट ज़रूरु कंदा ऐं जॾहिं ऑपरेशन शुरू थींदो आहे अहिड़े क़िस्म जो क्रिमिनल्स जे ख़िलाफ़ु या टेररिस्ट जे ख़िलाफ़ु, त हू किथे न किथे रिएक्ट ज़रूरु कंदा। सो ही उन्हनि सिलसिले जी हिकिड़ी कड़ी आहे। बाक़ी रहियो ॻाल्हि इहो त लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ अॻे खां वधीक सजीदा आहिनि।
वधीक सीरियस आहिनि ऐं इन ते वधीक कमु हींअर संजीदगीअ सां हले पियो। ओवरऑल जॾहिं मुल्क में ऑपरेशन हले थो त उन जे तहत तव्हां ॾिठो आहे ताज़ो एक्शन प्लान ठहियो आहे मुल्की लेवल ते, जंहिंमें फेडरल ते कमेटी ठही आहे ऐं सूबनि ते एपेक्स कमेटियूं ठहियूं आहिनि, वरी रीजन्स ते असांजा जनरल ऑफिसर्स कमांडिंग जेके आहिनि उहे बि मॉनिटर कनि था, डिविजनल लेवल ते कमिश्नर DIGs ऐं ॿियूं लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ टाइम टू टाइम लॉ एंड ऑर्डर खे रिव्यू कनि थियूं। सिक्योरिटीअ जा जेके इक़दामात आहिनि उन्हनि खे वधीक मज़बूत बनाइण लाइ जेको आहे सो एक्टिव आहिनि। त यकीनन हिकिड़े पासे हुननि जो आहे अमल, ॿिए पासे वरी जेको आहे सो लॉ एनफोर्सिंग एजेंसी बि पंहिंजी स्ट्रेटेजी ठाहिनि थियूं ताकी इनखे काउंटर करे सघिजे। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां इंतज़ामी तौर ते डिवीज़न जा हेड बि आहियो ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तव्हां लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां जेको आहे सो गॾिजाणियूं बि कयूं, तव्हांखे ब्रीफिंग बि इन हवाले सां ॾिनी वई आहे। त हाणे जेको आहे सो प्रिवेंटिव जे ॻाल्हि थिए थी त उन ते माण्हू अमल करे सघे, उन हवाले सां कहिड़ा एफर्ट्स? उन हवाले सां हीअं आहे त हीअ मां तव्हांखे ॿुधायो जेको नेशनल एक्शन प्लान ठहियो आहे त उन्हनि जी जेके कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके ज़िले में इम्प्लीमेंट थींदियूं, जेके पॉलिसी मैटर्स आहिनि उहे त वफ़ाक़ ऐं सूबो यकीनन ठाहींदो, या पॉलिसीज़ ते जेके शयूं थींदियूं, को नओं फोर्स ठाहिणो आहे या को ॿियो को ऑपरेशन जो को ख़ासि प्लान करिणो आहे, जेसि ताईं तालुक़ आहे त कुझु शयूं डिस्ट्रिक्ट लेवल ते यकीनन इम्प्लीमेंट करणियूं आहिनि इन एक्शन प्लान तहत। उन तहत असां जेको आहे सो टाइम मीटिंग्स बि कयूं था ऐं पंहिंजी जेके डिस्ट्रिक्ट में असांजी एनफोर्समेंट एजेंसीज़ आहिनि, इंटेलिजेंस एजेंसीज़ आहिनि, उन गॾिजी करे जेको आहे सो ख़ासि तौर ते जीअं कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके ज़िले ते थी सघनि थियूं, जीअं मां तव्हांखे ॿुधायां लाउड उन ते अमल दरामद आहे, जेके बैंड ऑर्गेनाइज़ेशन्स जा जेके जूं एक्टिविटीज़ आहिनि या उन्हनि जा जेके फ्लैग्स आहिनि या उन्हनि जे अहिड़ो क़ाबिल एतिराज़ मटीरियल आहे, नफ़रत जेको मवाद आहे उनजो छपजणु विराइजणु उन ते कंट्रोल करणो आहे, मदरसनि जी रजिस्ट्रेशन जो अमल आहे, इहे सभु उहे शयूं जेके ज़िले लेवल ते थियणियूं आहिनि। या जेको आहे सो किथे ॿाहिरियां माण्हू अचनि था उन्हनि जो हिते सेटलमेंट रहणु होटलुनि में, या जेको स्कूलनि जी जेको तइलीमी इदारनि जी सिक्योरिटी आहे, इहो सभु नेशनल एक्शन प्लान में जेको आहे सो शामिलु कयूं वयूं आहिनि ऐं ज़िले जी जेके अमलदारानीअ में ऑफिसर्स आहिनि ऐं जेके इन सां लाॻापियल इन्फोर्सिंग एजेंसीज़ आहिनि उहे इन सॼे कम खे ॾिसनि पियूं। डॉक्टर साहब, जीअं तव्हां तालीमी इदारे जी ॻाल्हि कई त उनखे सिक्योरिटी फराम कई पई वञे त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते शिकायतूं ईंदियूं रहियूं आहिनि त उहे इंतज़ामात नज़र नथा अचनि, ख़ासि करे जेके हिसास जेके स्कूल आहिनि, ख़ासि करे लाड़काणे शहर जा या मुख़्तलिफ़ जेके ॿिया ज़िला आहिनि उन्हनि में जेके हिसास स्कूल आहिनि या कॉलेजिस आहिनि उते उहा सिक्योरिटी फराम थियल न आहे। इन हवाले सां छो नथो अहिड़ो को क़दम खयो वञे त जीअं उनखे बाक़ाइदा सिक्योर करे सघिजे? हाणे हुन में मां अर्ज़ु कयां त सिक्योरिटी में असां उनखे ॿिनि हिसनि में विरायो आहे, हिकिड़ा सरकारी इदारा आहिनि, हिकिड़ा प्राइवेट इदारा आहिनि। प्राइवेट इदारनि खे असां या सरकारी इदारनि खे बि कंहिं हद ताईं असां उनखे पाबंद कयो आहे त हू इंटरनल सिक्योरिटी पंहिंजी पाण रखनि, मक़सदु आहे त दीवारूं मथे कराइनि, गेट्स उन जा प्रॉपर हुजनि, चौकीदारी सिस्टम उन्हनि जो पंहिंजो बहितर हुजे, जेके एम्प्लॉइज़ हुजनि उहे आइडेंटिफाइड हुजनि, उन्हनि जी डेटा कलेक्टेड हुजे, जेके माण्हू इदारनि में अचनि वञनि था उन्हनि ते नज़र रखनि। ॿाहिरीं सिक्योरिटी जेका आहे सा लॉ एनफोर्सिंग ऐं मेनली पुलिस खे ॾिनी वई आहे, पर हाणे तव्हां ॾिठो हूंदो त इदारा तमामु हज़ारनि में आहिनि, पुलिस फोर्स एतिरी त कोन्हे जिते हर जॻह बीहारे सघूं। सो किथे जिते वधीक सेंसिटिविटी आहे त उते त यकीनन जेको आहे फिक्स्ड डिप्लॉयमेंट थी आहे, पर जेके जिते नथी करे सघिजे उते हिकिड़ो पेट्रोलिंग जो निज़ाम ख़ासि तौर ते स्कूलनि जे सुबुह जे टाइम ते ऐं मंझंदि जो स्कूल जॾहिं बंदि थो थिए उन टाइम ते जॾहिं घणी रश हूंदी आहे उन वक़्तु इहो रखियो वियो आहे ऐं तक़रीबन पूरी डिविजन्स में आहे। प्राइवेट स्कूलनि खे इन हद ताईं पाबंद कयो वियो आहे जिन खे जेके रिसोर्सिस आहिनि ऐं हू प्राइवेट फीस चार्ज कनि था त यकीनन हुननि खे इंतज़ामात करणा पवंदा ऐं काफ़ी हद ते काफ़ी स्कूलनि कया बि आहिनि, पर इहो प्रोसेस अञा हले पियो। सरकारी में बि वॾा जेके इदारा आहिनि, कॉलेजिस, स्कूलनि में जिन जा रिसोर्सिस आहिनि उन्हनि पंहिंजा CCTV जो सिस्टम, सिक्योरिटी चौकीदार जो सिस्टम बहितर कयो आहे। बाक़ी ॿाहिरों एक्सटर्नल तक़रीबन इदारनि जे हवाले सां पुलिस जेको आहे ॾिसे पई हिन सिक्योरिटी खे ऐं मां सम्झां थो त इंतज़ामात हाणे काफ़ी हद ताईं तसली बख़्शनि ऐं अल्हम्दुलिल्लाह एॾी वॾी का शिकायत कोन्हे हाणे। अच्छा, इन हवाले सां के हिसास कॉलेज या स्कूल ते कराना आहिनि न? ॾिसो न, हसास त हर इदारो आहे, पर मेनली असां फोकस हसास उन्हनि खे कयो आहे जेके वॾा इदारा आहिनि जिते एनरोलमेंट घणी आहे, कॉलेजिस, कैडेट कॉलेजिस, पब्लिक स्कूल्स या इंजीनियरिंग कॉलेजिस, यूनिवर्सिटीज़ जिते शागिर्दनि जो ज़ेबिस्ट इन क़िस्म जा जेके वॾा इदारा आहिनि त उते यकीनन उनखे वधीक फोकस कयो आहे ऐं ख़ासि तौर ते शहरी इदारा जेके आहिनि त उते उनखे असां वधीक फोकस कयो। अच्छा डॉक्टर साहब, शिकारपुर वारो जेको वाक़ियो आहे उन खां पोइ उन जा जेके शहीद थिया आहिनि माण्हू
उन्हनि जे वारसनि जेको आहे सो ऐलान कयो आहे त हू वञी एहतजाज कंदा या मार्च कंदा ऐं उन्हनि खे सरकार पारां जेको आहे सो उहा मोट न पई मिले। हालांकि इहा शइ ॾिसण में आहे त सरकार उन्हें कंपनसेट कयो आहे ज़रूरु, ऐं इन हवाले सां तव्हांजी उन्हनि सां मीटिंग बि थी आहे, छा चवणु आहे उन्हनि, छो था इन क़िस्म जो अमल कनि? ॾिसो, उन्हनि जूं काफ़ी डिमांड्स हुयूं उन हवाले सां त भई जेको आहे सो हीअं थियणु खपे, सिक्योरिटी जे हवाले सां त उहा सिक्योरिटी बहितर थियणु घुरिजे, उन सिलसिले में कोशिशूं वरितियूं वयूं आहिनि। या उन्हनि जो इहो हुयो त कंपनसेशन जल्द अज़ जल्द मुआवज़ो मिले, उहो बि अल्हम्दुलिल्लाह थी वियो आहे। तव्हां ॾिठो हूंदो त एमरजेंसी में जॾहिं इहो वाक़ियो थिए थो, उन ॾींहुं स्पेशली C-130 जहाज़ में असां मरीज़नि खे शिफ्ट करायोसीं कराची में, उते आगा खान में बहितरीनु उन्हनि जो सरकारी ख़र्च ते हले थो। इहे सभु शयूं असां अल्हम्दुलिल्लाह कयूं। प्लस जेके इन क़िस्म जा सेंसिटिव मदरसा या इमाम बारगाह आहिनि, उन्हनि जी सिक्योरिटी बि वधाई आहे, ऐं जेके हिन जा उलमा वग़ैरह उन्हनि खे बि सिक्योरिटी प्रोवाइड कई आहे। उन्हनि जो हिकिड़ो ख़ासि तौर ते मुतालबो इहो हो त हिते फ़ौजी ऑपरेशन थिए, सो फ़ौजी ऑपरेशन जो शिकारपुर जे एरिया में या सॼी सिंध जो उन्हनि जो मुतालबो इहो हुयो। हाणे उन में असां कोशिशि कई आहे त उन्हनि खे सम्झायो आहे त बाबा जेको आहे सो लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ पंहिंजे लेवल सां कमु कनि थियूं ऐं उहे पंहिंजो इंडिपेंडेंट कमु कनि थियूं पियूं, ऐं यकीनन जेकॾहिं इन क़िस्म जो अमल बि जेकॾहिं पाकिस्तान आर्मी जाते जाते मुल्क जे जंहिं एरिया में मुनासिब सम्झंदी उहो कंदी। जेसि ताईं जेको आहे सिंध गवर्नमेंट जो तालुक़ु आहे त सिंध गवर्नमेंट पंहिंजी जेके लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ आहिनि, जिन जे ज़रिए कराची या असांजे जिन इलाइक़नि में जिते बि इन क़िस्म जी का आहे सस्पेक्ट माण्हुनि जी इंफॉर्मेशन उते कमु करे थी ऐं उहा हिते बि कमु कंदी। बहरहाल हुननि जो इन क़िस्म जो मुतालबो हो, असां कोशिशि कई आहे, उन्हनि सां हिकु ॿ दफ़ो मीटिंग कई आहे, कल्ह बि मीटिंग कई आहे ऐं उन खां अॻु में बि मीटिंग्स कयूं। काफ़ी हद ताईं असां उनखे मुतमइन कयो आहे। ऐं ॿियो उन्हनि जो इहो हुयो त भई हिन केस जा माण्हू गिरफ़्तार थियनि। सो हाणे केस में कुझु माण्हू गिरफ़्तार यकीनन थिया आहिनि ऐं कुझु अञा थींदा, जेसि ताईं ही पंहिंजो इन्वेस्टिगेशन जो मरहलो पूरो थींदो त उन में जेके जेके माण्हू उन जी गिरफ़्त में ईंदा, सो असां उन्हनि खे काफ़ी एतमाद ॾियारियो आहे। काफ़ी उन्हनि सां जेका पुलिस जे इदारनि उन्हनि सां जेका इंफॉर्मेशन शेयर करे सघिजे थी इन स्टेज ते उहा शेयर बि कई आहे ऐं मां सम्झां थो काफ़ी हद ताईं मुतमइन आहिनि। पर बहरहाल उन्हनि जी हिकिड़ी यकीनन इहा आहे त इहे जेके शयूं से जल्द अज़ जल्द थियनि। सो गवर्नमेंट जी त हमेशह कोशिशि रही आहे ऐं वफ़ाक़ खां वठी सूबे सिंध ताईं जेको आहे इहा कोशिशि आहे त जेके बि इन क़िस्म जूं टेररिस्ट एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि जो कलो कमो कयो वञे ऐं उन जे लाइ जेको आहे सो जेतिरा बि वसाइल जेके हिन वक़्तु आहिनि उहे मुल्क में इस्तेमालु थियनि पिया ऐं यकीनन उनजा जल्दी मुस्बत नतीजा ईंदा। डॉक्टर साहब, जीअं पंहिंजो हिननि इलाइक़नि खे हाणे कयो पियो वञे त यकीनन हिते बि इन शइ जी ज़रूरत आहे त हिते बि जेको आहे ऑपरेशन, छाकाणि त वॾनि शहरनि में थिए पियो ऐं उन्हनि जा रूट्स जेके आहिनि ज़रूरु हिते मौजूदु आहिनि, या जेके तव्हां चओ था सहूलियतकार जेके चवंदा आहिनि उन्हनि माण्हुनि खे हिते सहूलियत कनि था, ॾियनि था पिया दहशतगर्दनि खे, त यकीनन हिते बि ज़रूरत आहे त हिते ऑपरेशन थियणु खपे उन्हनि एलिमेंट्स जे ख़िलाफ़ जेके इन क़िस्म जे जेके अमल कनि था। यकीनन थियणु खपे ऐं उन ते कमु हले पियो ऐं गवर्नमेंट पंहिंजो असांजूं लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ उहे सभु इन ते कमु कनि पियूं। इंटेलिजेंस छाकाणि त इहो तासरात असांजे इलाइक़नि खे फोकस नथो कयो वञे हिन वाले न, इहो ईअं कोन्हे को, बिल्कुलु इंटेलिजेंस एजेंसीज़ पंहिंजे नमूने सां हिन सॼे शयुनि ते कमु कनि पियूं। असांजूं ॿियूं रेंजर्स पुलिस इन ते कमु करे पई ऐं जेको आहे सो काफ़ी हद ताईं बहितरी आई आहे। डॉक्टर साहब, पाण हाणे शिकारपुर वाक़े ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल बि थी ऐं इन हवाले सां तव्हां जेके इंतिज़ामी तौर ते जेको आहे अमल कयो था उहे बि तव्हां ॿुधाया ऐं तव्हां यकीनन इन टच आहियो उन्हनि शयुनि सां। पर प्रॉपर जीअं त जिते जिते वाक़ियो थिए थो असांजो सिर्फ़ु पोइ जेको आहे सो फोकस उहो शहर रहे थो या उहो इलाइक़ो रहे थो, बाक़ी पोइ ॿियनि पासनि ॾे असांजो ध्यानु नथो रहे। हालांकि हिन वक़्तु जेका सेंसिटिविटी आहे उहा ॿियनि ज़िलनि में बि जेको आहे सो आहे, जेके डिवीज़न जा असांजा ॿिया ज़िला आहिनि, त इन हवाले सां जेको आहे सो हर इलाइक़े में जीअं शिकारपुर में हाणे प्रिपरेशन थिए थी, तयारी थिए थी या उते जेको आहे वठ पकड़ थिए थी, त ॿियनि ज़िलनि में बि उन नमूने सां ईअं तहरीकली जेको आहे सो थियणु खपे, उहो न पियो नज़र अचे। न, ईअं कोन्हे, मां थोरो तव्हां सां डिसएग्री कंदुसि। असां जेको बि प्लान ठाहियूं पिया उहो सभी डिवीज़न जे सभिनी ज़िलनि जे लाइ आहे ऐं साॻी नेचर जो आहे, साॻी क़िस्म जा डायरेक्शन तमामु एनफोर्सिंग एजेंसीज़ खे आहिनि त सिक्योरिटी जा जेके इंतज़ामात आहिनि उहे चाहे शिकारपुर जा स्कूल हुजनि या लाड़काणे जा स्कूल हुजनि, हितां जा ॿिया इदारा जेके हसास जॻहूं आहिनि हितां जूं हुजनि या शिकारपुर जूं, हर हंधि उहा जेका असां एनफोर्सिंग एजेंसी जे नज़र में आहे ऐं गॾोगॾु जेका पेट्रोलिंग आहे या स्नैप चेकिंग आहे या जेको आहे सो जेको मां तव्हांखे ॿुधायो त ॿिया जेके कम आहिनि लाउड स्पीकर एक्ट जी इन्फोर्समेंट या रजिस्ट्रेशन ऑफ मदरसा, इन क़िस्म जा जेके बि मथां पॉलिसी गाइडलाइंस आहिनि उहे इन तहत सभिनी ज़िलनि में कमु थिए पियो ऐं इदारा कमु कनि पिया सभिनी।
नाज़रीन, कमिश्नर लाड़काणो सां असांजी ॻाल्हि ॿोल जारी आहे। नंढड़े वक़्फ़े खां पोइ वापसि अचूं था, असां सां गॾु रहिजो। सक्कर शहर जे दिल में मेन मिनारा रोड ते डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर, 6 कमरनि जा कुशादा अपार्टमेंट, बिन कुशादा फ्लोर ते फैलियल इंटरनेशनल स्टैंडर्ड शॉपिंग सेंटर डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर। बुकिंग ऐं तफ़सील लाइ मार्क 1 मार्केटिंग नेटवर्क। वेलकम बैक नाज़रीन। लाड़काणे जे हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कयूं त हिते जेको आहे मुख़्तलिफ़ हवालनि सां हिकिड़ो मेगा प्रोजेक्ट तव्हां शुरू पिया कयो, या इन हवाले सां जेको आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कई शयूं डेवलप थियणु शुरू थियूं आहिनि, उते कमु बि हले पियो, ऐं कुझु अर्सो अॻु जेको आहे हुते जेको ड्रेनेज सिस्टम ठहे पियो, उन हवाले सां मैडम फरियाल टालपुर हिकिड़ी स्कीम जो इफ़्तिताह बि हिते पीढ़ जो पत्थर बि उनजो रखियो। त ॿुधाईंदो असांखे त कहिड़ियूं इन मेगा प्रोजेक्ट में जेके शयूं आहिनि जिन सां जल्दी जेको आहे सो माण्हुनि खे रिलीफ मिलंदो? ॾिसो, ही पंहिंजो ड्रेनेज जो हिकिड़ो अहम मसइलो रहियो आहे शिका लाड़काणे ज़िले जो। ख़ासि तौर ते कुझु पोर्शन में त सूरत हाल बहितर ई, पर कुझु पोर्शन अहिड़ा हुया, ख़ासि तौर ते उहे इलाइक़ा जेके बाद में आबादियूं अची हिते शहर जो हिसो बणियूं आहिनि, या जिते इंफ्रास्ट्रक्चर थोरो काफ़ी पुराणो थी चुको आहे कई सालनि जो, ऐं उते आबादी वधी आहे, त उन आबादी जे वधण जे करे जेको आहे सो रिसोर्सिस जेके इंफ्रास्ट्रक्चर जा आहिनि उन्हनि ते बर्डन पियो आहे। सो इहो ॾिठो वियो त भई जेसिताईं ड्रेनेज ठीकु न कंदासीं त बाक़ी डेवलपमेंट बहितर थी नथी सघे पई। तव्हां रोड बि पोइ बहितर करे सघो था, तव्हां ॿिया जेके ब्यूटिफिकेशन जा कम आहिनि पोइ उहे करे सघो था। सो इनखे ज़हन में रखंदे जेको आहे सो इहो हितां जो मेगा प्रोजेक्ट ठाहियो वियो ड्रेनेज स्कीम जो, ताकी सिर्फ़ु जेका पुराणी स्कीम आहे उनखे बि रिहेबिलिटेट कजे, ऐं जिते इहो सिस्टम एग्ज़िस्ट नथो करे या बिल्कुलु उनजो कोन्हे सिलसिलो, जिते नयूं आबादियूं आहिनि त उनखे बि उन नेटवर्क में आणिजे। सो इन सिलसिले में हिकिड़ो प्रोजेक्ट ठहियो, ऐं जंहिंजी बि जेको आहे सो मंज़ूरी कराई MNA फरियाल टालपुर साहिबु आहे, उनजी एफर्ट सां ही पहिरियों त कोई 84 करोड़ यानी 840 मिलियन जो प्रोजेक्ट हुयो। बाद में वरी इन में असांजी MNA साहिबा जो इहो ख़्यालु भई ही जेको आहे सो इन जो अधु खां घणो पोर्शन जेको आहे सो राइस कैनाल में थो ड्रेन आउट थिए, जंहिंजे करे साफ़ पाणी भी ख़राब थो थिए, ऐं उहो उन अॻिते हली उहो ज़मीनुनि में वञे थो, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे फैलण जो बि जेको आहे सो शदीद मसइलो आहे। सो उनखे बि कंट्रोल करण लाइ ज़रूरी आहे त इहो सॼियूं जेके ड्रेनेज जूं लाइन्स आहिनि उहे इन खां बि सेपरेट कजनि। सो उनखे बि असां हाणे इंक्लूड करे स्कीम खे रिवाइज़ कयो आहे, ऐं तक़रीबन इहा हाणे 1 अरब खां मथे क्रॉस करे वई आहे स्कीम। हाणे उहो पाणी जेको आहे उनमें ड्रेन आउट न थींदो, हाणे उहो ड्रेन आउट न थींदो, ऐं सिधो जेको आहे सो ट्रीटमेंट असां ऑक्सीडेशन प्लांट्स में करे पोइ असां वरी सिम नाले में हुनखे विझंदासीं, ताकी ही शहरी इलाइक़े में जेको असांखे हिकिड़ो वॾो प्रॉब्लम, हिकु त ड्रेनेज जो, वरी हुन सां गॾोगॾु उहा ड्रेन आउट काफ़ी डिस्पोजल्स ऐं काफ़ी माण्हुनि जो डायरेक्ट ड्रेनेज जो जेको पाणी आहे गंदो पाणी उहो राइस कैनाल में पियो अचे। हाणे उनखे असां डाइवर्शन कंदासीं। सो ही उन हिकिड़ो अहम कंपोनेंट आहे हिन जो। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त हिन में मैडम जेको आहे एफर्ट्स वरितियूं फरियाल टालपुर साहिबु आहे, न सिर्फ़ु इहा स्कीम मंज़ूर कराए ॾिनी, पर उन स्कीम जे लाइ फंडिंग बि क्विकली असांखे कराए ॾिनी, ऐं असां हुनजा जेके सॼा जेके प्रोसेस आहे कंप्लीट करे को महीनो सवा थियो आहे त असां हिन कम खे स्टार्ट कयो आहे। हिन जो स्टोन लिंक फाउंडेशन स्टोन लिंक सेरेमनी बि थी वई आहे, ऐं हीअ असांजे हिन वक़्तु शहर जे लाड़काणे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ही कमु हले पियो, ऐं तेज़ी सां हले थो। इंशाअल्लाह जून ताईं असां काफ़ी कमु 50% मार्च कयां 50% असां कमु पूरो करे वेंदासीं, ऐं इंशाअल्लाह 2-3 महीननि में तव्हांखे काफ़ी चेंज नज़र ईंदी। जेके असांजा पुराणा डिस्पोजल ख़तमु थी विया उते नई मशीनरी बि इंस्टॉल थी वेंदी, ऐं इंशाअल्लाह असां उमीद था कयूं 40 खां 45% रिलीफ त इंशाअल्लाह हिन सीज़न में ई थी वेंदो, ऐं बाक़ी जेके पैसा नेक्स्ट ईयर रिलीज़ थींदा त इंशाअल्लाह असां 15 महीननि में हिनखे प्रोजेक्ट खे कंप्लीट करे हिन शहर खे हिकिड़ी बहितरीनु ड्रेनेज स्कीम मुहैया कंदासीं, ऐं उन खां ई पोइ असां बाक़ी ब्यूटिफिकेशन जा जेके प्रोजेक्ट्स आहिनि उहे लॉन्च कंदासीं। हिन खां अॻु में बि हिते जेको आहे ड्रेनेज जो सिस्टम ठहियो, ऐं मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां उहो लाइनूं ठाहियूं हुयूं, जेके माना टेक्निकली उन में फॉल्ट हुआ, ऐं उहो पोइ जेको आहे सो प्रोसेस ठीकु न हो, उहो कामयाबु न थियो, जंहिंजे करे इहे प्रॉब्लम थिया। त हाणे जेको हीअ कमु थिए थो उनखे कीअं तव्हां ॾिसो था त उनजी जेका क्वालिटी आहे या उनजी जेके मेंटेनेंस आहे उहा? उन में असां पहिरियों कमु त इहो कयोसीं त असां हिनजी जॾहिं PC1 तयारु कईसीं त असां सर्वे कराईसीं पूरी, त किथे ही इशूज़ आहिनि, ऐं जेकॾहिं पुराणो किथे के कंपोनेंट्स ठहिया बि त उहे जेकॾहिं प्रॉपरली कमु नथा कनि त उन में कहिड़ो नुक़्स या कमी आहे।
सो उहा टेक्निकल माण्हुनि खां सॼी स्टडी कराईसीं। उन खां पोइ न सिर्फ़ु उहो पर शहरनि सां बि असां मीटिंग्स कयूंसीं, उन्हनि जो इनपुट बि वरितोसीं। जेके असांजा म्यूनिसिपल जा इदारा आहिनि उन्हनि जा पुराणा माण्हू जेके कई सालनि खां हिन सिस्टम खे हलाईंदा था अचनि, असां उन्हनि खां बि फीडबैक वरितोसीं। पोइ हीअ सॼी मजमूई तौर ते जेका ओपिनियन आई उन जे बेसिस ते टेक्निकल माण्हुनि हिन जी स्कीम तयारु कई ऐं हाणे उहो त हो तयारु करण जो मरहलो, हाणे आहे इम्प्लीमेंटेशन जो मरहलो। त उन में बि असां कोशिशि इहा कई आहे त असां जो मॉनिटरिंग जो सिस्टम जेको आहे बहितर रखियो आहे, ताकी जेको डेली कमु थो थिए त उनखे सिर्फ़ु क्वालिटी जे हिसाब सां न पर उनजी टेक्निकल पॉइंट ऑफ व्यू खां बि उनखे ॾिसिजे त टेक्निकली किथे लेवल जो प्रॉब्लम न थिए ऐं क्वालिटी बहितर रहे, ताकी हीउ जेको प्रोजेक्ट हुजे सस्टेनेबल प्रोजेक्ट हुजे। सो उन में अल्हम्दुलिल्लाह असां पाण मां ज़ाती तौर ते, मुंहिंजो डिप्टी कमिश्नर, असांजा इंजीनियर्स ऐं प्लस असां शहरनि खे बि ओपन ऑफर कई आहे त किथे बि को तव्हांखे प्रॉब्लम न सम्झ में अचे तव्हां असां सां शेयर कयो, छाकाणि त जेसिताईं शहर जी इन प्रोजेक्ट जी ओनरशिप न खणंदा त को बि प्रोजेक्ट कामयाबु नथो थी सघे। सो असांजो त एफर्ट आहे ई आहे, पर साथ ई साथ असां माण्हुनि खे बि ओपन इनवाइट कयो आहे त उहे बि पंहिंजो फीडबैक रहनि। सो इहो डेली बेसिस ते हिनखे असां मॉनिटर पिया कयूं ऐं इनशाला तव्हां ॾिसंदव त हीउ प्रोजेक्ट घणनि प्रोजेक्ट्स खां मुख़्तलिफ़ हूंदो। अच्छा, हीउ जेको तव्हां ॿुधायो पिया त इहो नए सिर शुरू कयो वियो आहे या पुराणो जेको ठाहियो वियो आहे ड्रेनेज उन में ही जेके एडिशन कई थी वञे? माना ही आहे एक्सटेंशन एंड रिहेबिलिटेशन। एक्सटेंड उते कंदासीं जिते ही सिस्टम न आहे, रिहेबिलिटेशन उहो सिस्टम कंदासीं जेको 30-40 साल पुराणो थी वियो, पोइ किथे असांखे लाइनियूं रिप्लेस करणियूं थियूं पवनि, जिते लाइनियूं असांजूं सुठियूं आहिनि त उन सां असां कनेक्ट कंदासीं। माना ही मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कमु थींदो त जिते असांजो हिकिड़ो स्ट्रक्चर सुठो मौजूदु आहे त उनखे ड्राइण जी ज़रूरत न आहे, उनखे सिर्फ़ु जेको आहे रिहेबिलिटेट करे उन सां कनेक्ट कंदासीं। जिते डिस्पोज़ल सफ़ा ख़तमु थी विया आहिनि असां उते नवां डिस्पोज़ल ठाहींदासीं, किथे असांखे डिस्पोज़ल जी ज़रूरत न आहे उहे डिस्पोज़ल ख़तमु कंदासीं। कुझु जॻहियूं अहिड़ियूं नयूं आइडेंटिफाई थियूं आहिनि जिते असांखे नवां डिस्पोज़ल ठाहिणा आहिनि, उहे ठाहियूं पिया, त उहो इन नमूने सां ई सॼो कमु। अच्छा डॉक्टर साहब, जेके ॿाहिरियां इलाइक़ा आहिनि जीअं तव्हां चओ था त शहर जो आबादी थिया ऐं उन्हनि प्लानिंग जे न हुजण जे करे उथिया आहिनि, उते तमामु घणो पाणी बीठल आहे, गंदगी आहे ऐं माण्हू जेके आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतिजाज बि कनि पिया, उन्हनि खे कीअं जेको आहे सो इहा सहूलियत फराहम कजे त उते इहा शइ ख़तमु थिए, उतां गंदो पाणी निकाल थिए, सफ़ाई थिए उते? ॾिसो, हिन प्रोजेक्ट जी मां तव्हांखे वॾे में ख़ुशूसियत इहा आहे त असां हर उहो इलाइक़ो हिन में शामिलु कयो आहे जिते या त सिस्टम कोन हो, पोइ उनजे करे उहो पाणी बीहे थो। जेको इलाइक़ो आहे अयूब कॉलोनी आहे, लोहर कॉलोनी, अयूब कॉलोनी, लोहर कॉलोनी, रहमतपुर, मां तव्हांखे ॿुधायां नज़र महलो, तव्हांजो अॻिते हलिया वञो सोहेल कॉलोनी, इहे सभु इलाइक़ा हेॾो वॻण साइड ते जेल जे पुठियां जेके इलाइक़ा आहिनि, होॾे दोदाई वारे पासे ते जेके इलाइक़ा आहिनि, जेके पंहिंजो मदरसो आहे मोहम्मद सुमरे साहब वारो, इन पासे जेके इलाइक़ा आहिनि इहे सभु असां कवर कया आहिनि। माना असां को इलाइक़ो छॾियो न आहे जेको हिन प्रोजेक्ट जो हिसो न हुजे। सो उन हिसाब सां यकीनन उहे इलाइक़ा जेके तमामु शदीद मुतासिर आहिनि, जिन वटों पाणी निकाल थिए ई नथो, या जिन वटि जेको हमेशह या शिकायत डेली बेसिस ते तव्हांखे बि ईंदी हूंदी, असांखे बि ईंदी आहे, ऐं उनखे डेली बेसिस ते कोशिशि त कंदा आहियूं त टेम्पररी हल कजे, पर मुस्तक़िल हल हिन जो इन प्रोजेक्ट में मौजूदु आहे। ऐं इनशाला हीउ जॾहिं प्रोजेक्ट पंहिंजी थोरो एडवांस स्टेज ते ईंदो त हीउ आहिस्ते आहिस्ते तव्हां ॾिसंदो त उन्हनि इलाइक़नि जा हीउ मसइला बि पाण ई ऑटोमेटिकली ख़तमु थींदा वेंदा ऐं हिकिड़ी बहितर सूरत हाल तव्हांखे नज़र ईंदी। डॉक्टर साहब, ॿियो जेको इशू आहे शहर जो उहो आहे सफ़ाई जो, ख़ासि करे जेके पोश इलाइक़ा आहिनि उते बि इहे शिकायत हूंदो, उते जेको आहे सफ़ाई सुथराई जो निज़ाम न आहे, निसासिक वारा उन्हनि खे रिस्पॉन्स न पिया कनि ऐं माण्हू जेके आहिनि गंदगीअ में रहण ते मजबूर आहिनि। इन सिचुएशन खे छो नथो ठीकु करे सघिजे? पुराणियूं शिकायतूं त सफ़ा इन सां मां कीअं थो थिए, तव्हां एग्री कयां थो त हिते ही जेको आहे सिस्टम थोरो हैंड ओवर कयो वियो निसासिक खे, ऐं निसासिक लाइ जेतिरियूं तवक़ात हुयूं उन मुताबिक़ त उहो असांखे रिज़ल्ट्स कोन मिलिया आहिनि, पर हिन में हाणे डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन काफ़ी एफर्ट्स वरितियूं आहिनि, जंहिंखां पोइ हाणे इहो थियो आहे त पहिरियों असांजो हिन जो निसासिक जो डायरेक्टर हिते कोन हूंदो, उहो डायरेक्टर सखर में हूंदो, हाणे डायरेक्टर जी हिते पोस्ट क्रिएट थी आहे, हिकिड़ो सीनियर ऑफिसर मॉनिटरिंग जे लाइ हुननि हिते डेप्यूट कयो आहे, जेको तक़रीबन 20-25 ॾींहं थिया आहिनि हुन चार्ज वरिती आहे, कमु करे पियो। ॿियो असां इहो कयो आहे त हिते छाकाणि त हिननि वटि स्वीपर्स जी शार्टेज आहे, जंहिं करे कुझु इलाइक़ा प्रॉपर स्वीप नथा थियनि, उन्हनि जे लाइ असां तक़रीबन 3 खां 4 यूसियूं सिलेक्ट कयूं आहिनि, जिन खे असां आउटसोर्स पिया करायूं हिन जे थ्रू, ही ताकी ॿाहिरों हिकिड़ा अचनि एजेंसी अचे का प्राइवेट, जेका उन्हनि यूसीज़ में जेके वधीक सीरियसली मुतासिर थियनि थियूं ऐं जिते स्टाफ जी बि शार्टेज आहे, त हू आउटसोर्स कंपनी का प्राइवेट अचे जेका उहो कचिरो खणी वञे, साफ़ करे ॾिए ऐं पंहिंजी महीने सिर्फ़ु पेमेंट वठे, त उहो बि हिकिड़ो कंपोनेंट तक़रीबन हाणे रेडी पोज़ीशन में अचंद ॾींहंनि में उहो बि इनशाला शुरू थी वेंदो। ॿिए पासे असांजो हिन जो वॾो मसइलो हुयो जेके नाला हुननि जी डीसिल्टिंग जो, उन्हनि जो बि हिननि खां असां टेंडर करायो आहे,
पंहिंजो निसासिक वारनि खां त इहे डीसिल्ट थियनि नाला, छाकाणि नालनि जे साफ़ न थियण जे करे बि पाणी उनजो फ्लो सही नथो रहे पियो ऐं प्रॉपर ड्रेनेज नथी थिए पई। सो इन नमूने सां डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन निसासिक खे बैकअप करे पई, सपोर्ट करे पई ऐं जिते जिते हुननि जो वीक एरिया आहे उते सपोर्ट करे पई। मां सम्झां थो त हाणे कुझु बहितरी आई आहे, अॻे खां कुझु फ़र्क़ु पियो आहे, पर अञा ज़रूरत आहे, अञा यकीनन ज़रूरत आहे कमु करण जी ऐं अञा बहितरी करण लाइ अञा वधीक एफर्ट्स जी ज़रूरत आहे। उहे इनशाला कयूं पिया ऐं काफ़ी तव्हां ॾिसंदो कुझु ॾींहंनि में त नताइज बहितर मिलंदा। डॉक्टर साहब जेका मौजूदा हुकूमत आहे इन जो अॻियों जेको दौर हो उहो बि 5 सालनि जो पूरो थियो, त इहे जेके बि प्रोजेक्ट आहे लाड़काणे जा इन हवाले सां ठहिया पिया विया, उन्हनि ते कम बि थियो, उन्हनि ते पैसा बि आया, पर शिकायतूं हुयूं त उहे सही यूटिलाइज़ न थिया। तव्हांखे इन हवाले सां छा चवंदो? ॾिसो, कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि हिकिड़ो हूंदो आहे तव्हां का शइ ठाहियो था, जेसिताईं हुनखे तव्हां मार्केट नथा कयो त पोइ माण्हू खे इहो नज़र ईंदो आहे त शायदि कमु कोन थियो आहे। पर जेकॾहिं तव्हां कहनियूं असां सां गॾु हलो हली सर्वे कयूं त तव्हांखे काफ़ी असां अहिड़ा प्रोजेक्ट ॾेखारींदासीं। तालीम जे हवाले सां उहे प्रोजेक्ट्स ठहिया आहिनि, तव्हांजा जेको बिल्डिंग ॿियनि इदारनि उन हिसाब सां काफ़ी रोड्स ठहिया आहिनि, त उहो ख़ुदि इहो तव्हांखे ज़ाहिर कंदो त कमु थियो आहे। तव्हां ॾिसो रोड्स जो नेटवर्क NH जे थ्रू गुज़िरियल 5 सालनि में पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जी एफर्ट सां तव्हां ॾिसो, चाहे तव्हां मोहन जो दड़ो वञो, नौदेरो वञो, लखी वञो, सखर खां शिकारपुर वञो, शिकारपुर खां तव्हां जेकबाबाद वञो, तव्हां हेॾो N55 खां जेको हेॾे अचो त हीउ सॼो जेको नेटवर्क रोडनि जो एॾो जेको आहे सो नेशनल लेवल जा रोड्स ठहिया आहिनि। इहे ख़ुदि ज़ाहिर था कनि त इहे कमु थियो आहे ऐं जेके माण्हू चवनि था त हेतिरा पैसा ख़र्च थिया आहिनि त यकीनन इन्हनि प्रोजेक्ट्स ते ख़र्च थिया आहिनि। तव्हां वटि सुठा रोड बि ठहिया आहिनि, तव्हां वटि सुठियूं बिल्डिंगूं बि ठहियूं आहिनि। इहो ज़रूरु आहे त हुनजी प्रोजेक्शन केतिरी थी आहे, हुनजी पब्लिसिटी केतिरी थी आहे, उहे ॾेखारियो केतिरो वियो आहे, तंहिं करे माण्हुनि खे इहो आहे त उहे शायदि शयूं न ठहियूं आहिनि, कागज़नि में आहिनि, ईअं कोन्हे को। तक़रीबन सुठा कम थिया आहिनि। तव्हां ॾिसो वञी त स्पोर्ट्स में तव्हांखे स्टोडफ स्टेडियम मिलंदो, तव्हां वञो बहितरीन तव्हांखे हिते लॉ कॉलेज आहे जेको सिंध में किथे न ठहियो आहे, तव्हां कॉलेज ऑफ एजुकेशन जी बहितरीन बिल्डिंग ठही आहे, मुख़्तलिफ़ स्कूल जेके ज़बून हालत में उन्हनि जी रिपेयर्स थियूं आहिनि। तव्हां वञो तव्हां शादात कोट में त तव्हांखे पब्लिक स्कूल जी बिल्डिंग हिकिड़ी हाणे फाइनल स्टेज ते आहे, जून ते कंप्लीट थींदी। नवदेरे रतेदेरे में वञो तव्हांखे मिनी स्टेडियम्स तयारु थिया आहिनि। तव्हां हलिया वञो बाडरे में नओं गर्ल्स कॉलेज ठहियो आहे, तव्हां नवदेरे में हलिया वञो गर्ल्स कॉलेज ठहियो आहे। त इन क़िस्म जी मां मिसाल थो ॾियां, तमामु घणा प्रोजेक्ट आहे। नवदेरे में हॉस्पिटल वञी ॾिसो, गड़ी ख़ुदा बख़्श में हॉस्पिटल ठही आहे। तव्हांजी जेके हिते हींअर 4 वॾा हॉस्पिटल में हिते यूनिट्स ठहिया आहिनि, जंहिंमें कार्डियोलॉजी जो यूनिट ठहियो आहे, तव्हांजो न्यूरो कॉम्प्लेक्स ठहियो आहे, तव्हांजो स्किन जो वार्ड ठहियो आहे वॾो, तव्हांजो जेको आहे सो ऑपरेशन जा थिएटर नवां हाणे फाइनल स्टेजिस में आहिनि, तव्हांजो जेको आहे सो CT स्कैन लॻो आहे। इन क़िस्म जा माना मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स आया आहिनि ऐं उन्हनि जी यकीनन जॾहिं यूटिलिटी तॾहिं शुरू थींदी आहे जॾहिं उहे प्रोजेक्ट्स कंप्लीट थियनि। त तव्हां ॾिठो आहे त हर कंहिं बि बिल्डिंग खे ठाहिण में को साल में कोन थी ठहे, 2-2, 3-3 साल 4-4 साल लॻी था वञनि उन प्रोजेक्ट खे कंप्लीट करण में। उहो किथे डिले जो रीज़न थी सघे थो त का शइ काथे फंडिंग जो प्रॉब्लम थी हुजे, डिले थी हुजे, पर ईअं न आहे त प्रोजेक्ट्स न ठहिया आहिनि या उन्हनि जी का यूटिलिटी न आहे। प्रोजेक्ट्स ठहिया आहिनि ऐं इनशाला त जंहिं महिल कंप्लीट थींदा तव्हांखे हुनजी यूटिलिटी बि नज़र ईंदी। डॉक्टर साहब जेका ड्रेनेज जी तव्हां ॻाल्हि कई त उन में हिकिड़ी इहा शिकायत बि आहे त माण्हू जेके आहिनि उहे जिते नाला ठहियल आहिनि उन्हनि ते उन्हनि जो जेको आहे सो कब्ज़ो थी वियो आहे या उन्हनि ते कब्ज़ो करे वेठा आहिनि ऐं हद दख़िलियूं जेके आहिनि उहे बि काफ़ी वॾे तइदाद में आहिनि। उन्हनि खे कीअं जेको आहे सो ख़तमु बिल्कुलु आहे ईअं, बिल्कुलु ईअं आहे। काफ़ी असां इंक्रोचमेंट्स ज़िले इंतिज़ामिया हिते बि हटायूं आहिनि, शिकारपुर में हटायूं आहिनि। ऐं हींअर कंबर खां अचो था, कंबर जा बि नाला ईअं ई जेके क्लोज़ हुया 2 ॾींहं अॻु में, उते बि इहे नाला सॼा हुननि खोलाया आहिनि डिप्टी कमिश्नर साहिबु। सो इहो हर ज़िले में इशू आहे। हाणे असांजो जीअं हिते मेगा प्रोजेक्ट थो हले त असां हर उहो नालो जेको असांजे हुन में प्रोजेक्ट में अचे थो पियो ऐं जंहिं ते इंक्रोचमेंट आहे उहा इंक्रोचमेंट गॾोगॾु असां हटाईंदा था वञूं पिया ऐं यकीनन असांखे रेजिस्टेंस बि ईंदी, पर असां हुन रेजिस्टेंस जी परवाह कोन कंदासीं। असांखे प्रोजेक्ट खे कामयाबु करिणो पवंदो ऐं ॿियो लाज़मी आहे जेसिताईं उहे इंक्रोचमेंट न हटाईंदासीं त असां उहे नाला साफ़ न करे सघंदासीं। तंहिं करे इहो कंटिन्यूस प्रोसेस आहे इंक्रोचमेंट हटाइण जो। इहो अॻिलो डिप्टी कमिश्नर साहिबु हो गंवर लगारी साहिबु, उनजे वक़्त में असां शुरू कयोसीं ऐं हींअर नओं डिप्टी कमिश्नर साहिबु आयो आहे, हाणे बि हले थो। 2 ॾींहं अॻु में असां नज़र महलो जेको आहे लाड़काणे जो, उतां बि काफ़ी इंक्रोचमेंट हटायूं। मक़सदु इहो ई आहे त हिकु त रस्तनि खे कुशादो कजे ताकी माण्हुनि जो ट्रैफ़िक जो फ्लो बहितर थिए। ॿियो मक़सदु इहो आहे त जेके नाला माण्हुनि बंदि करे छॾिया आहिनि उन्हनि खे खोले ऐं उन्हनि जी सफ़ाई करे सघिजे। नाज़रीन, नंढड़ी ब्रेक खां पोइ वापसि अचूं था, असां सां गॾु रहिजो। सक्कर शहर जे दिल में मेन मिनारा रोड ते डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर, 6 कमरनि जा कुशादा अपार्टमेंट,
बिन कुशादा फ्लोर ते फैलियल इंटरनेशनल स्टैंडर्ड शॉपिंग सेंटर डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर। बुकिंग ऐं तफ़सील लाइ मार्क वन मार्केटिंग नेटवर्क। वेलकम बैक नाज़रीन। साईं जी तव्हां ॻाल्हि पे कई त इहे जेके हद दख़िलियूं आहिनि इहे बि ख़तमु कंदासीं ऐं जेको आहे रोड रस्ता जीअं विकिरा थियनि ऐं शयूं जेके आहिनि बहितर थियनि, पर हिते जेको आहे ट्रैफिक जो काफ़ी ॾाढो प्रॉब्लम आहे। मुख़्तलिफ़ जॾहिं स्कूलनि जो टाइम थिए थो मोकल जो त पोइ इहे ट्रैफिक जाम थी थिए ऐं माण्हू जेके आहिनि फासी था पवनि। हालांकि लाड़काणो नंढो शहर आहे, पर हाणे इन जा रोड रस्ता जेके आहिनि उहे बंदि था थी वञनि त माण्हू 3-4 कलाक जेके आहिनि फासी था पवनि। त इन हवाले सां काफ़ी मीटिंग्स बि थियो आहिनि त ट्रैफिक जो निज़ाम बहितर कयूं, पर उहो थिए न पियो। उनजो सबबु छा आहे? न उन में ईअं आहे त जेको आहे मरहलेवार कमु थिए पियो। जीअं तव्हां सां मां पहिरियों शेयर कयो त भई जेको आहे हिते इंक्रोचमेंट्स हटनि थियूं त उनजो यकीनन ट्रैफिक जे फ्लो ते असरु पवंदो आहे। फ्लो बहितर थियो आहे कुझु ऐं थींदो। उन सां गॾोगॾु ॿी आहे रेगुलेशन में असांजी ट्रैफिक पुलिस जो रोल थो अचे पियो, जेको थोरो वीक रहियो आहे। उन जो सबबु इहो आहे त पुलिस जो चवणु इहो आहे त असां वटि एतिरी नफ़री पुलिस जी ट्रैफिक जी न आहे जो असां उनखे करे सघूं। सो उनजो असां हिकिड़ो हल कढियो आहे ऐं हींअर जेको आहे सो डिप्टी कमिश्नर साहिबु हिकिड़ो 100 माण्हुनि जी रेगुलेटरी फोर्स ठाही आहे, जेके म्यूनिसिपल में एक्स्ट्रा स्टाफ आहे ऐं उन्हनि जूं वर्दियूं बि तयारु करायूं आहिनि ऐं इनशाला चंद ॾींहंनि में तव्हांखे रोडनि ते उहे नज़र ईंदा। उहे जो कमु इहो हूंदो, ट्रैफिक जो सिस्टम, किथे का रेड़ी रुकावट कयूं बीठी आहे, का चिंची रुकावट कयूं बीठी आहे, का गाॾी ग़लति पार्क थी बीठी आहे, को ॿी का रुकावट आहे त उनखे दूरि कराइजे पुलिस जी मदद सां, ताकि रस्तो बहितर मिले माण्हुनि खे ऐं ट्रैफिक जो सिस्टम बहितर थिए। ब्रिजिस ते माण्हू रेड़ा लॻाया, उहे असां हटायासीं। टियों कमु हुयो हिन में त जेके शहर में नंढा वॾा जेके बसियुनि वैगननि जा अॾा आहिनि उन्हनि खे ॿाहिरि शिफ्ट कजे। सो पहिरें मरहले में जेके नंढियूं वैगनियूं आहिनि या नंढियूं गाॾियूं उन्हनि जा अॾा त शिफ्ट थी विया आहिनि। हाणे ॿियो मरहलो शुरू थियो आहे जंहिंमें उन्हनि खे जेको वॾो बस स्टैंड आहे उन में जेके बसिस आहिनि उनखे शिफ्ट करण जी तयारी आहे। मां सम्झां थो जॾहिं 100% इहे अॾा निकिरी विया त उन सां गॾु तव्हांजूं जेके ऑटो रिक्शाज़ आहिनि चिंची जी शेप में उहे बि उन पासे डाइवर्ट थी वेंदियूं, छाकाणि त वॾी ट्रैफिक जैमिंग में इन्हनि जो रोल वॾो आहे। छाकाणि हज़ार जे तइदाद में माण्हू हिन वक़्तु हाणे कंहिंखे बेरोज़गार बि नथो करे सघिजे जो असां चिंचियूं बंदि करायूं। इनजी का रजिस्ट्रेशन या सर्वे या को इनजो तरीक़ेकार जी इहो इशू काफ़ी अर्से खां हलियो पिए ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट वटि त हिननि खे कहिड़े कैटेगरी में रजिस्टर कजे। सो हींअर हुननि जो अची वियो आहे हिननि जो डायरेक्शन्स रीजनल ट्रांसपोर्ट अथॉरिटी वारनि खे त तव्हां हिनखे रजिस्टर कयो। सो उहो मरहलो बि पंहिंजी जाइ ते अची वियो आहे ऐं इनशाला रजिस्टर थींदा त उनखे वधीक रेगुलेट करे सघिबो। पर उन सां गॾोगॾु इहा त इन्हनि खे जेतिरो ॿाहिरि डाइवर्ट कजे उन्हनि अॾनि जे पासे, जॾहिं वॾियूं गाॾियूं पैसेंजर्स खणंदियूं उहे पैसेंजर इन्हनि ते ईंदा आहिनि त उन्हनि जी मूवमेंट जॾहिं उन पासे थींदी त शहर जा जेके बिज़ी इलाइक़ा आहिनि उते इन्हनि जो जेको आहे नंबर घटिजी वेंदो। नंबर घटिबो त रोड क्लियर मिलंदा तव्हांखे। सो इहे 3-4 मुख़्तलिफ़ स्टेप्स आहिनि जेके कमु जिन ते हले पियो ऐं मां सम्झां थो हुन सां बहितरी ईंदी। तव्हां वटि के अंग खरा आहिनि त हिते जेको चिंची रखियो आहे लाड़काणे हिन में मुख़्तलिफ़ फिगर्स आहिनि। हाणे जॾहिं इहा रजिस्ट्रेशन थींदी त हिन सां हिकिड़ी एग्ज़िट फिगर अची वेंदी, पर ॿुधाईंदा त 10,000 खां वधीक चिंचियूं असां। ॿियो हिकिड़ो इशू हो पंहिंजो संभारा होटल जो, त इहो जेको आहे उनखे को माण्हू जेको आहे सो कंहिंखे ॾिनो पियो वञे ठेके ते या उनखे जेको आहे सो घटि पैसनि ते ॾिनो पियो वञे या इन क़िस्म जी तमामु वॾी शिकायत आई। इन हवाले सां तव्हांखे ॼाण आहे त इहो छा मामिलो हो ऐं उनजे लाइ माण्हू जेके चवनि पिया त भई असां वञूं था कोर्ट में हीउ जेको आहे सो ग़लति फ़ैसिलो पियो थिए, त इन हवाले सां कुझु ॾिसो ही ईअं ई ॻाल्हियूं जे तव्हां ॿुधियूं असां ॿुधियूं हिन वक़्तु ताईं का बि अहिड़ी का डॉक्यूमेंटेड शइ असां वटि न आई आहे जंहिं ते असां चई सघूं त ही कंहिं प्राइवेट कंपनी। हिन वक़्तु बि गवर्नमेंट जो इदारो आहे कल्चर डिपार्टमेंट, टूरिज़म ऐं कल्चर डिपार्टमेंट, उहा हिनखे हलाए पई। हिन खां पहिरियों बि जॾहिं हलायो पियो त डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन ऐं कल्चर डिपार्टमेंट गॾु हलाए पई। सो हिन वक़्तु अहिड़ी असांजे नोटिस में का बि ॻाल्हि कोन्हे त कंहिं प्राइवेट ऑर्गेनाइज़ेशन खे ॾिनो वियो आहे, छो जो हमेशह को अहिड़ो कागज़ असां वटि को नोटिफिकेशन अचे त असां उन बुनियाद ते चई सघूं था। बाक़ी ईअं इहे ॻाल्हियूं कुझु ॾींहं अॻु में तव्हां बि ॿुधियूं असां बि ॿुधियूं, पर हिन में का अहिड़ी पाकिस्तान जा जेके ॿिया सूबा आहिनि उन्हनि में काफ़ी जेको आहे सो अहिड़ा इदारा आहिनि जिन खे ठाहियो वियो आहे ऐं तमामु सुठे नमूने सां उहे रन पिया कनि, पर हीअ आम आहे जिन खे ठहण जी ज़रूरत आहे ऐं हिन खे ठाहिण जी ज़रूरत आहे। तव्हां ॾिसो त इन में वॾो कंट्रीब्यूशन आहे लास्ट 2-3 सालनि में डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जेको आहे सो MNA फरियाल टालपुर साहिबा जे डायरेक्शन्स ते हिन जेको आहे जो तव्हांजो 50% हिन जो होटल जो जेको आहे पोर्शन जेको आहे रेनोवेट करायो वियो आहे ओवरऑल हिन जी। हाणे 50% अञा थियणो आहे ऐं हलाए हिनखे सरकारी इदारो थो।
ऐं मां सम्झां थो त बहितर नमूने सां हली रहियो आहे, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का। पर हुनखे ठाहिण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु अञा हुन में ज़रूरत आहे। ऐं हींअर छाकाणि त कल्चर डिपार्टमेंट वटि आहे, कल्चर डिपार्टमेंट ॿुधो आहे त का स्कीम हिन जी जोड़ी आहे। पर हिनखे जेकॾहिं इहो ख़ूबसूरत थिए, हिन जो जेको अंदरि जेको स्विमिंग पूल आहे उहो ठीकु थिए ऐं शहर जो हिकिड़ो वॾो इदारो आहे। बिल्कुलु। बाक़ी जेका तव्हां पहिरियों ॻाल्हि कई हुनजी का बि अहिड़ी सदाकत इन जे करे कोन्हे जो को बि अहिड़ो नोटिफिकेशन। इहो जेको इदारो आहे, मां चवण जो मक़सदु इहो आहे त इहो हिकिड़ो तमामु अहम इदारो आहे ऐं असांजे लाड़काणे ज़िले में हिन क़िस्म जी सहूलियतूं माण्हुनि खे ॿाहिरां जेके माण्हू अचनि था उनखे घटि आहिनि, त उते जेकॾहिं हिनखे बाक़ाइदे हिकिड़ो वेल फंड्स करे ऐं हिकिड़ो सुठो हिन इदारो करे हिनखे हलाइजे त मां सम्झां थो इहो असांजे ज़िले में तमामु घणी माण्हुनि खे ॿाहिरां जेके माण्हू अचनि था उन्हनि खे बि सहूलियत मिलंदी। बिल्कुलु, इन ते अॻु में बि कमु थियो आहे ऐं इनशाला आईंदा बि कमु थींदो ऐं इहा कंहिं बहितर शइ बि तव्हांखे कुझु नज़र ईंदो। छाकाणि त इन जे लाइ माना प्लानिंग करणु लाज़मी आहे, छो त हीउ इदारो जेको आहे न लाड़काणे शहर सां सलाड़ियल आहे ऐं वॾो इदारो आहे हिकिड़ो, त मां सम्झां थो त इहा ज़िले इंतिज़ामिया जी हिन ते नज़र ज़रूरु हूंदी, पर हिनखे वधीक ठाहिण जी ज़रूरत आहे। न बिल्कुलु असांजी नज़र आहे, गवर्नमेंट ऑफ सिंध जी नज़र आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो सिंध गवर्नमेंट जो इदारो आहे कल्चर डिपार्टमेंट। ऐं पोइ हिनखे वरी पोइ जेकॾहिं तकरारी शयूं अची थियूं वञनि न त पोइ उहा जेका डेवलपमेंट आहे उहा ॼण त रुकिजी थी वञे, हर को माण्हू पोइ थो हली वञे त हिन में अलाए कहिड़ो मामिलो आहे। हालांकि हिनखे हिकिड़ी प्लानिंग सां सुठे नमूने हिन शयुनि खे बहितर करणु खपे, त तव्हांजी मुंहिंजे ख़्याल में हिन ते नज़र हूंदी। पर हीउ हिकिड़ो जेको आहे अहम इदारो आहे। जनरली जेका शहर जी सूरत हाल आहे उन हवाले सां तव्हां खां आख़िर में पुछंदासीं त मुख़्तलिफ़ एरियाज़ तव्हां ॿुधाया त उते असां जेको आहे दख़लियूं हटायूं आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते, पर हिकिड़ा आहिनि जिते बासर माण्हू जेके आहिनि उहे कब्ज़ा करे वेठा आहिनि, उन्हनि जा कब्ज़ा बरक़रार आहिनि। ग़रीबनि वॾा वॾा त इहे रेड़ा बेड़ा त हटाए था वञनि या जेके हद दख़लियूं थियनि, पर जेके बासर माण्हू कब्ज़ा कयूं वेठा आहिनि जिन ते इंतिज़ामी अमलदारनि जी या सरकार जिन सां नथी पुॼी सघे उन्हनि खे कुझु बि नथो कयो वञे, उन्हनि ते जे लाइ बि जेको आहे सो पॉलिसी हिकिड़ी हुजणु खपे। छाकाणि त इहे जेको आहे सभिनी जो शहर आहे ऐं असां सभु चाहियूं था त हद दख़लियूं ख़तमु थियनि, जीअं सहूलियतूं सभिनी खे मिलनि ऐं को बि ॾाढा मुड़िसे जे बुनियाद ते किथे बि कब्ज़ो करे न वेहे। सो मां ॿुधायां असांजी पॉलिसी क्लियर आहे, हिन में एडमिनिस्ट्रेशन कॾहिं बि कंहिंखे फेवर कोन कयो आहे। जॾहिं बि असां एंटी इंक्रोचमेंट कैंपेन लॉन्च कई आहे त उहा वॾे ईमानदारीअ सां ऐं बराबरी जे बुनियाद ते कई आहे ऐं नई को असांखे मथां का अहिड़ी इंटरफेरेंस आई आहे त बाबा हिन जो ड्रायो हिन जो न ड्रायो, त जॾहिं तव्हांखे मथां इंटरफेरेंस बि न हुजे, तव्हांजी पंहिंजी पॉलिसी बि क्लियर हुजे, त मां नथो सम्झां त किथे का इन क़िस्म जी अक़राब आहे परवरी कई वई हुजे। हा, इंसाननि असांजी वेठी टीम में कंहिं माण्हू या को माण्हू जेकॾहिं असांजी निशानदेही कहे त बाबा हिन जी तव्हां ॼाणी वाणी छॾे विया हो, त मां सम्झां थो त उनखे उन ते ॿीहर एक्शन थी सघे थो। तव्हां ॾिठो हूंदो जेकॾहिं मां तव्हांखे सिंपल मिसाल ॾियां त ही VIP होटल ते जेको पेट्रोल पंप आहे उनजी इंक्रोचमेंट हुई, उहा बि बासर माण्हू त खणी न चऊं पर सियासी तौर ते माण्हू हुयो, पर हुन पाण असां जॾहिं हुनखे चयोसीं त हुन वॉलंटियरली उहा शइ हटाई, त इहो ख़ुदि असां इंडिकेट थी करे त जॾहिं असां गवर्नमेंट जे माण्हुनि खे चऊं था त हटायो, त पोइ बाक़ी ॿियो को बासर भली केतिरो बि हुजे त उनखे बि असां गैर ज़रूरी रिआयत ॾियण जी पोज़ीशन में आहियूं कोन ऐं न को अहिड़ो कॉम्प्रोमाइज़ कंदासीं, छो जो असां इंट्रस्ट आहे माण्हुनि जो, शहरनि जो, ऐं यकीनन हुकूमत जी तरजीह बि इहा ई आहे त माण्हुनि खे फैसिलिटेट कयो। त जॾहिं पॉलिसी बि तव्हांजी फैसिलिटेट करण जी आहे, एडमिनिस्ट्रेशन बि आज़ादाना कमु करे सघे थी, त पोइ मां सम्झां थो त इंतिज़ामिया जो फ़र्ज़ु इहो आहे त उहो बराबरी जे बुनियाद ते बग़ैर कंहिं डिस्क्रिमिनेशन जे जेको बि एक्शन शहर में माण्हुनि जी सहूलियत लाइ वठे उहो न्यूट्रल थी वठे ऐं बहितर नमूने सां वठे। वॾी महिरबानी डॉक्टर साहिब तव्हांजी। नाज़रीन, असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो।